अगर के इंसान के कामयाब दिसे तो न त समझ तो उन का वडी तकलीफ जदोजहद अकेले हलण की आदत रखी तदे अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन के कामयाबी दिनी आहे। कामयाबी एतरी सोली हुजे हाँ, एडी कामयाबी आसान हुजे हाँ तो जेकी ॾिसो था न पैसे के ज़रिए ते ले था कन ज़ोरी भी नवा लटा पाए थन में मोबाइलियूं खणी पंहिंजे नाले जे कढ हूंदा त मुंहिंजो नालो थे त इन्हनि खे कामयाबी मिले। कामयाब थियण चाहे तो पैसो कम नहीं थे। कामयाबी जे लाइ कामयाबी भी उहा जेका चवे तो मुझे मरण का बाद भी नालो मुझो जिंदा हुजे, उन में पैसो कम नहीं थे, उनमें यह पर्सनैलिटी कम नहीं थी, उनमें ये सोने की चैनियों गोल्डन कलर की घड़ियों हाँ जा ये स्टाइलिश दाढ़ी हाँ जा आशिया कपड़ा ये कम नहीं थे। कामयाबी जे लाइ कामयाबी भी हुआ जेका तुझे मरण का बाद भी नाले के जिंदा रखे। उन कामयाबी में बछड़ा अकेलो घुमणो पवंदो, वडी जदोजहद ॾिसणी पवंदी आहे, तकलीफ़ इनखां गुज़रणो पवंदो आहे, अज़ियतनि ऐं परेशानियुनि खां गुज़रणो पवंदो आहे। यादि रखो ए इंसान, साम्हूं वारनि जा लहजा बर्दाश्त करणा पवंदा आहिनि, साम्हूं वारनि जी घटिया क़िस्म जी ॻाल्हियूं बर्दाश्त करणी पवंदियूं आहिनि, अड़े अहिड़नि तेड़नि थोकनि जूं कमेंट्स भी बर्दाश्त करणी पवंदी। रब जी ज़ात जो कसम कामयाबी एतिरी आसान कोन्हे ई का। कामयाबी जे लाइ जिगर खपे, जिगर। तू जे कॾहिं जिगर अध किले ऐं पाउ जो खणी घुमे तो न त इहा वञी घर में रख, कामयाबी तोखे मिली वेंदी। इन जे लाइ जिगर एतिरो खपे जो साम्हूं हीअं इंसान बीहारे बि तोखे ख्वार कनि त तोखे बर्दाश्त करणो आहे। हाँ कामयाबी उहा मंज़िल माणींदी आहे। मां उहे इंसान भी ॾिठा जेके पर पुट कुत्ते वांगुरु भौंकंदा भौ 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 भौ। रब जी ज़ात जो कसम उन्हनि जे साम्हूं पहुता तो उन्हनि खे पेरे पई पिया हथ ॾिना। इहे कुतनि वांगी भौंकण इन्हनि जो कमु आहे। इहे नस्ली जेके भौंकण वारा हूंदा आहिनि न, नस्ली, इहे इन्हनि जे बचन में भी हलंदी आदत। तव्हां इन्हनि ॾे नज़र न कयो, नज़र कंदो त पोइ उन्हनि कुतनि में ऐं तव्हां में फ़र्क़ु न थींदो। इन कुतनि जो कमु छा आहे? कमु भौंकण ॾे। तोखे कामयाब थियणो आहे, मथे मुंहुं कर। रब ज़ुल जलाल वल इकराम अल्लाह ये कामयाबी ॾींदो त ये इंसान